अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी आहियां। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे मुहबतुनि जो शहर ॿुड़ी महल। कहाणियूं, कहाणीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ काछो पब्लिकेशन कराची सिंध, जुलाई 2018। कहाणी आहे तो संग तो बिन ॾींहड़ा। नमना नमजाना। अॼु हैरान आहियां, तुंहिंजो नालो छपनि ते कीअं आयो अथमि, ऐं आयो बि आहे त उन वक़्तु जॾहिं मुंहिंजे मथे में चांदीअ जे तारुनि जी झिरमिर रड़ियूं करे ॿुधाए पई त ज़ोदली वक़्तु कंहिं तेज़ मांझे जियां तुंहिंजनि हथनि मां तिरकी तोखे रतो रत करे मुहबत जे लॻड़ खे तोखां तमामु परे खणी वियो आहे। जॾहिं बि कंहिंखे वरी ॾोर घुर्ज में हूंदी आहे ऐं जॾहिं मांझो ऐं कचो धाॻो पाण में मिलाए छॾिबो आहे त मांझे जे निकिरण खां पोइ इंसानु कचे धाॻे खे झले कीअं न पाण खे बेवस महसूसु कंदो आहे। ऐं मां ज़ोदली पंहिंजे कॉलेज जो बेहद स्मार्ट ऐं डैशिंग छोकिरो अॼु ईअं ई कचे धाॻे खे झले अलाए केतिरो परे निकिरी आयो आहियां। तो संग गुज़ारियल पल मुंहिंजे धाॻे सां ॿधल लॻड़ आहिनि। यादगिरियुनि जा अज़ाब वरचण ते हूंदा आहिनि त लॻड़ खे छिक ॾेई हेठि लाहींदो आहियां ऐं जॾहिं सूरनि खे सही न सघंदो आहियां त ढर छॾींदो आहियां। हीअ मुहबतूं बि केतिरियूं अजीब हूंदियूं आहिनि। नमना असीं मुहबत करण खां पहिरीं मुकमिल हूंदा आहियूं, खिली सघंदा आहियूं, म्यूज़िक घटि आवाज़ में ॿुधी ॿिए जी ॻाल्हि बि आराम सां ॿुधी सघंदा आहियूं, ऐं पोइ जॾहिं मुहबतूं करे विञाइण खां पोइ न खिल ईंदी आहे न वजूद मुकमिल रहंदो आहे त असीं केतिरनि दोस्तनि हूंदे बि भरपूर आवाज़ में म्यूज़िक ॿुधंदा आहियूं, ऐं जॾहिं को का ॻाल्हि चवंदो आहे त आवाज़ु घटि करिणो पवंदो आहे ऐं ॻाल्हाईंदड़ अलाए छा महसूसु कंदो आहे। मुहबतूं मुरादिन खे दिलि में जॻह ॾींदियूं आहिनि। इंसानु गुलनि मां ख़ुशबू ऐं हवाउनि मां पाबोह भरियल सतु महसूसु कंदो आहे। छुहाउनि जो सतु, कुंवारनि जिस्मनि ऐं ॿरंदड़ हयातियुनि जो सतु, ऐं दिलि उन्हनि मुरादुनि खे मेहंदीअ जियां रचाए वधी वेंदी आहे। इंसानु पाण खे हिमालया जे मथां भाईंदो आहे, पोइ अलाए कीअं उहा ख़ुशबू गुलनि खे छॾे वेंदी आहे। उहो सतु धप करे वेंदो आहे ऐं इंसानु हेकल व्याकल थी कंहिं ओपरे जियां पंहिंजे पाण खे ॾिसी खिलंदो आहे। ऐं तमन्ना उहा ई कैफ़ियत हूंदी आहे दिलि मां मुरादुनि जे निकिरण जी, ऐं जॾहिं असांजो अंदरि मुरादूं माण खां इनकार कंदो आहे त असीं उतावला थी पवंदा आहियूं। अॼु 30 वरनि खां पोइ जॾहिं चंड राति आहे, ॿार हर को ईद लाइ ख़ुशि आहे, ऐं हींअर जॾहिं कंहिं हंधि सयूं चढ़ियूं हूंदियूं, कंहिं सीरो रधो हूंदो, ऐं रकाबीअ में जॾहिं कनि चूड़ियुनि भरियल हथनि, कनि मज़बूत हथनि खे उहो सीरो या सयूं खाइण लाइ ॾिनियूं हूंदियूं त मुंहिंजे वतन में हर हंधि हुबकार पखड़ी हूंदी। मज़बूत हथनि सीरे जे प्लेट झरण खां सवाइ ई नाज़ुक हथनि खे झले वरितो हूंदो। रकाबीअ में पियल सीरो तिरकण ते हूंदो, कंहिंजे अचण जो आवाज़ु ॿुधी चूड़ियुनि छणकियो हूंदो। छॾ न, अलाए केरु अचे थो, न पहिरीं चंड मुबारक त ॾे न। हथनि मज़बूतीअ सां चूड़ेलियुनि लाइ चाह कया हूंदा। मुबारक हुजई तोखे बि। ऐं पोइ घड़ीअ पल लाइ नेणनि जोति जॻाई हूंदी। लम्हनि जे सिरकण जी का ख़बर ई न पई हूंदी ऐं अड़े पर मां बि कहिड़ो न चरियो आहियां। 30 वरनि में मुंहिंजे देश में केतिरियूं न तब्दीलियूं आयूं हूंदियूं, मां बि कहिड़ा न अजीब तज़किरा पियो कयां, पर नमना हरमान नसीबनि जा तज़किरा बि त अहिड़ा ई हूंदा आहिनि, न छुसा अण चिटियल। हिते स्विट्ज़रलैंड में मुंहिंजो ख़ूबसूरत तरीन घरु अहिड़ो त ठहियलु ठुकियल आहे ॼण कंहिं म्यूज़िक जो को कमिरो। जेका शइ जिते सा तिते पई हूंदी आहे, केरु खणे केरु हथी लाहे। मुंहिंजो पुटु मोहसिन पंहिंजनि दोस्तनि मार्क ऐं डेवेंड्रा सां ॿाहिरि वियल आहे। मुंहिंजी धीउ आसिया खे शादी कए 2 महीना थी विया आहिनि। ॿियो कोई बि त कोन्हे में। ऐं अॼु जॾहिं आसिया जी शादीअ खां पोइ उहा पहिरीं ईद राति आहे त मूं पिंबड़ियुनि में कंहिं शइ खे अटकियल भायो आहे। मुंहिंजी अखियुनि में तूं अटकी पई आहीं नमना। लुड़कनि जे सूरत में उहे लुड़क मां तुंहिंजे मुहबत जे रुमाल सां उघी छॾींदुमि, पर उघण खां पहिरीं मां पंहिंजनि अखियुनि खे धुंधलो ॾिसण थो घुरां। ॿुध, तोॾे ॾिठो हुअमि, हथनि खे प्यालो ठाहे मुंहुं रखी मूं ॾे ॾिसी रही हुईं। सॾु कयो माए त जवाब में मुर्क मुंहं ते लही आई हुई। हीउ स्नैप त ॾिस।
मूं एरिक्सन एंड कंपनीअ जो कैलेंडर तोखे ॾेखारियो हो। छो, का ख़ासि ॻाल्हि अथसि छा? तो प्यालो टोड़े मुंहं खे आजो कंदे पुछियो हो। ॾिस त सही, मूं ॿांह खां छिकियो हो मां। अछ, तूं कैलेंडर ते झुकी आई हुईं। उन ते हिकु घर जो फ़ोटो हो, ख़ूबसूरत तरीन घर, टकिरियुनि में घिरियल अछे रंग जो, जंहिंजी छत ऐं बालकनियूं काठ जूं हुयूं ऐं बालकनियुनि में गुल लॻल हुआ। ॿाहिरां नज़र ईंदड़ दरियुनि जे शीशनि पुठियां ऑफ वाइट रंग जा पर्दा लॻल हुआ। घर ॿाहिरां लान में हिकु काठ जी बेंच पियल हुई। लान में पीला पीला गुल हुआ ऐं हिकु तरफ़ पींघो बि लॻल हो। ख़ूबसूरत आहे, तो गौर सां ॾिसंदे चयो हो। उहो मुंहिंजो आइडियल घरु आहे। जॾहिं मां तोखे साण करे स्विट्ज़रलैंड हलंदुमि न, त नमना, मुंहिंजो वाइदो आहे पाण अहिड़े ई घर में रहंदासीं। चरियो आहीं छा? न, मूं उहो फ़ोटो अलाए कॾहिं खां संभाले रखियो आहे, रुॻो तोखे ॾेखारण लाइ। जॾहिं तूं उन्हनि दरियुनि जा पर्दा सिरकाए पंहिंजनि ॿारनि खे सॾींदीअ ऐं सपोज़ वॾे हूंदे जॾहिं हू परिणिजी वेंदा त पोइ तूं मूंखे लान मां अंदरि घुराईंदीअ, त हयाती केॾी न अजीब लॻंदी जाना। मां सफ़ा जज़्बाती थी वियो हुउमि। अड़े हाणे ठहियो, बिल्कुलु ऑप्टिमिस्ट आहीं। उहो बि त थी सघे थो त तूं कंहिं ॿिए सां शादी करे पंहिंजी औलाद खे परिणाए पोइ उन ई परदे खे छिके उन सां पंहिंजा ॻोढ़ा उगी ऐं मूंखे यादि करे वायूं ॻाईंदो वती। तोखे यादि करे उहो नमना, अखियूं भरिजी आयूं। नम प्लीज़, मूं रड़ कई हुई। अॼु चंड राति आहे। चवंदा आहिनि उन राति का न का घड़ी क़बूलियत जी हूंदी आहे। अहिड़ी वाई तवा तां न कढ, कहिड़ी ख़बर हीअ ई उहा घड़ी हुजे। ऐं तूं माठ करे कंधु झुकाए मुंहिंजनि वारनि खे चुमियो हो। उहो तुंहिंजे माफ़ी वठण जो मख़सूसु अंदाज़ हो। ऐं जाना, अॼु उहा ई ॻाल्हि आहे, उहो ई घरु आहे, पर तोबिन हिते उहे ई ऑफ वाइट पर्दा आहिनि, उहो ई इमारती नक्शो आहे, पर न आहिनि त तूं। ऐं सोचियां पियो, हीअ जाइ आहे, घर त कोन्हे। माण्हू ॾींहंनि में कंहिं जाइ खे घर करे वठंदा आहिनि, मां वरियनि में बि घर खे घर करे कोन सघियो आहियां। हूअं ॾिस न, केॾो अजीब रिश्तो आहे चाहतुनि जो बि। अवल जॾहिं इंसानु हा कंदो आहे कंहिं साण हलण जी, या को ॿियो पंहिंजे वजूद सां गॾु विखूं खणंदो महसूसु थींदो आहे, त पोइ सभु रस्ता ॼणो अयूबिया या नथिया गलीअ जा हुजनि, डिघा सुहिणा, ॿिन्ही पासे वणनि सां भरियल ऐं हेकिला, छाकाणि त चाहत इंसान खे सेखारींदी हेकिलाई आहे। हिकलाईअ जो सफ़रु आहे न। पोइ जेकॾहिं हलंदे हलंदे ओचितो उहो रस्तो बिवाटो थी वञे ऐं मजबूरियूं इंसान खे अलॻि रस्ते ते हलाइनि, त केॾो न शदीद अहसासु थींदो आहे फुरजण जो। ऐं मां ज़ोदली जॾहिं पंहिंजे मुहबतुनि जी अयूबिया जा सभु रस्ता तो संग लताड़े उन ओचिते बिवाटे ते तोखां अलॻि थी हिते अची पहुतो आहियां, त ख़बर अथई मूं वटि छा आहे। तूं, तुंहिंजो हर को अहसासु ऐं तुंहिंजा इक़रार ऐं मुहबतूं। किरणनि जे कंहिं पर तुंहिंजो हथु झले चयो हुउमि, अॼु तोखे तुंहिंजे बारे में कुझु ॿुधायां। उन महिल रुॻो कज़न हुआसीं, मुहबतूं हुयूं त बि अंदर में दॿियल, कंहिं भांडारे में पियल सिकनि जियां, छण छण जी छणकार सां पुर, पर ॿाहिरां नज़र अचण खां माज़ूर। तो आहिस्तगीअ सां हथु छॾाए चयो हो, न, मां उन्हनि ॻाल्हियुनि ते एतबार न कंदी आहियां। छो? बसि अलाए छो न। ऐं उन महिल मूं सोचियो हो, ज़ोर हिन साम्हूं झुक न, हिन जे वजूद जे भांडारे खे पंहिंजे मुहबत जे सिकनि सां भरिजण ॾे। इंतज़ारु कर त को तंगीअ जो पल अचे, भांडारो भञी ऐं सिका छण छण कंदा निकिरी अचनि। पोइ केतिरियूं ई रातियूं गुज़री वयूं हिक ॿिए सां गॾु हलंदे, लाइफ शेयर कंदे। न तूं ई कुझु पुछंदी हुई ऐं न वरी आउं। ऐं हिक भेरे ईद जे ॿिए ॾींहुं घर वारनि चयो, अॼु ॾिसूं था ज़ोरो जी नजूमत केसीं ताईं थी हले। पोइ मूं नंढड़ी कोठीअ में वेही वारे वारे सां हथ ॾिसणु शुरू कया हुआ। दर ते दादा ॿ रुपया फ़ी बंदो वठी रहियो हो। ऐं उन महिल ई जॾहिं नजमा आपा जे वञण खां पोइ मूं नेक्स्ट जो नारो हयो हो, त तूं अंदरि आई हुईं। साम्हूं कुर्सीअ ते वेही शरारत सां मूं ॾे ॾिसंदे तो हथु ड्रिघेरियो हो। फरमायो, साईं, छा आहे मुंहिंजे हथ में? सॉरी, मां तुंहिंजो हथु ॾिसी नथो सघां। मूं साफ़ इनकार कयो हो। छो? बसि अलाए छो न।
मूं तुंहिंजो ई चयल जुमिलो वरजायो हो। तुंहिंजे मुंहं ते पहिरीं त अलाए केतिरा उदासीअ जा रंग आया हुआ, पोइ आख़िरी जुमिलो ॿुधी तूं मुरकियो हो। बदिलो थो वठी? न, मूं इनकार कयो हो। त पोइ ॾिस न, तो लीलायो हो? न। ऐं उन महिल ई दादा खे मूं रड़ करे चयो हो, दादा मां नमना जो हथु न ॾिसंदुमि। अड़े ईअं न कजांइ, उन लाइ मुंहिंजी सख़्तु सिफ़ारिश आहे, ख़बर अथई। हिन त 5 रुपया ॾिना आहिनि हथ ॾेखारणी। ऐं मूं मुड़ी तो ॾांहुं ॾिठो हो, तो रए खे वात में भिकूड़े शरारतुनि सां खिली कंधु झटकियो हो। पुछी सघां थो, कहिड़ी ख़ुशीअ में तव्हांखे हथ ॾेखारण जी रिचक खयों आहे, जॾहिं त तव्हांखे उहा ॻाल्हि पसंदि बि न आहे। तव्हां रुॻो हथु ॾिसो। नजूमी साहब, पैसो मिलियो, जान छुटी, हाणे पंहिंजो कमु करियो। तूं वरी रो वात में विधो हो, ॼण खिल रोकींदी हुजे। ऐं मूं खाॿो हथु झले तोखे ॿुधाइणु शुरू कयो हो। पहिरीं तुंहिंजी खिल गुम थी, ऐं पोइ ॼण सॼो वजूद ई अलाए कीअं थी वियो हुयई। तो रुॻो हा पे कई, न करे बि न पई सघीअ। मुंहिंजो इल्मु ऐं मुंहिंजी साइकालॉजी कंहिं कंहिंखे न पकिड़े सघी हुई, न त हर को खुलियल किताब जियां हो। तुंहिंजे मुंहं ॾांहुं ॾिसंदे चयो हुउमि, तूं इक़रार में अॻिराई करणु नथी घुरीं, ईअं न? ऐं जंहिंसां तूं मुहबतूं थी करीं, उन चुसे इंसान खे उन ॻाल्हि जी का ख़बर ई कान्हे, आहे न? तो हाकार में कंधु लोॾियो हो। ऐं उन महिल अलाए कीअं ॼण कंहिं को भांडारो मुंहिंजे कननि भर वॼायो हुजे। कुझु खन रखी पुछियो हो मां, हिकु ॻाल्हि चवां, माइंड त न कंदीअं? न। तो मुंहिंजे मुंहं में ॾिठो हो, ऐं उन महिल अलाए कीअं ज़ात जे सभिनी एतमादनि खे गॾे तोखां पुछियमि, डू यू लव मी? हिकदमि अलाए छा थी वियो हो। तुंहिंजो हथु अणलखो ॾकियो हो। रए जो पलांद हथ ते वेड़ींदे तो खन लाइ सोचे चयो हो, येस। फ्रॉम हाउ मच टाइम? आई डोंट नो, एप्रॉक्स। तो खन वरी सोचियो हो, ऐं पोइ नाकार में कंधु लोॾियो हुयई, आई रियली डोंट नो। उहे 4 जुमिला, उहो मग़रिब खां पोइ सिजु गुम थियण महिल ऊंदहि जो असरु, ऐं उहो रए जो पलांद ऐं आङुर मुंहिंजी हयातीअ जो मोह आहिनि। मूं वटि ॿियो आहे ई छा? कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां तुंहिंजे साथ बाबति त केॾो न अजीब लॻंदो आहे। उहो वक़्तु जेको तोसां गॾु हयातीअ जी माला में पोयो हुअमि, ऐं बेफ़िक्रा पल असांजे हथनि मां तिरकंदा हलिया विया। साह सेबाणियुनि घड़ियुनि में बि असां ॾुखनि ऐं सूरनि जे सटुनि खे मुंहं ॾिना। गॾु हूंदा हुआसीं त बि जुदायुनि जे अहसासनि समेत ॼण कंहिं बोर सिनेमा में इंसानु कंहिं मनपसंदि फिल्म ॾिसण लाइ बाउंड हुजे। अॼु चंडु ॾिसूं। राति जे राणीअ जे परियां ऊंदहि में तुंहिंजो हथु झले तोखे गिल ईंदे अंदरि वठी आयो हुअमि। बैग मां दूरबीनी कढी तुंहिंजे ॻिचीअ में पाराई हुअमि। हा, अचे वठि, हाणे ॾिस चंडु। तो पंहिंजी मख़सूस मुर्क सां मूं ॾे ॾिठो हो। ज़ोरीअ ॾेखारींदेमि छा? हा न त घर वारा को हिन महिल पाण खे अकेलाईअ में मिलणु ॾींदा छा? उहो ई हिकु बहानो आहे। चवण लाइ त चई वियुमि, पर हिकदमि फिको थी वियो हुअमि। तूं अलाए छा सम्झी त तोसां अकेलाईअ में ऊंदहि में छो थो मिलणु घुरां? तोॾे ॾिठुमि त तुंहिंजे मुंहं ते को बि तासुरु कोन हो। ॿांह खां झले ॿाहिरि पधर में वठी आयो हुयो मां। परियां ममा निमाज़ पढ़ंदे पुछियो हो, ज़ोरव छो थो नमना खे तंग करीं? हाणे वरी छा सम्झियो अथई? कुझु न मां त न, हिन निमोरीअ ई चंडु ॾिसण जो शौक़ु थियो आहे। पुछोसि खणी। ऐं तो हिकदमि ॾकी अमां ॾांहुं ॾिठो हो। मूं ॾे ॾिठई त कंधु फेरे छॾियो हुअमि। अजीब अंदाज़ सां अलाए कीअं जुमिलो उचारियो हुयई, हा ममा, मूं ई चंडु ॾिसणु पिए चाहियो। हिन महिल कुझु वॾो आहे न? तो हिकदमि जुमिलो चई मूं ॾांहुं ॾिठो हो। अमां निमाज़ पढ़ण में वरी लॻी वई हुई, ऐं मूं तोखे ॿाहिरि भित जे पोयां विहारियो हो। तुंहिंजो रंग कुझु देरि लाइ अलाए कीअं थी वियो हो। मुंहं में ॾिसंदे चयो हो मां, थैंक यू। तो कुझु न चयो हो। दूरबीनी अखियुनि ते रखी छॾी हुयई। ऐं उन राति मूं तोखे ॿाहुनि में वठी हयातीअ में पहिरियों भेरो कंहिं औरता जा वार चुमिया हुआ। उहो खनपल मूंखे अॼु बि यादि आहे। तुंहिंजा वार, मुंहिंजा चप ऐं छुहाव, ऐं तुंहिंजो महकंदड़ वजूद। मूं तोखे वारनि चुमण खां पोइ गौर सां ॾिठो हो। तूं खिलंदे खिलंदे ख़ामोश थी वई हुईं।
तुंहिंजो कंधु मुंहिंजे कुल्हे ते आहिलजी पियो हो ऐं मूं उन्हनि पलनि में झुंगारियो हो। एवर एंड एवर, फॉर एवर एंड एवर, यू विल बी द वन दैट शाइन्स ऑन मी लाइक अ मॉर्निंग सन। उन राति जो हिकु हिकु पल मुंहिंजी हयातीअ जो कुलु सरमायो आहे। हूअं बि कीअं न रातियुनि जूं रातियूं पाण गॾु वेहंदा हुआसीं। तोखे ख़बर आहे नमना, तोखां सवाइ मूं कंहिंखे बि पूरी राति पाण सां गॾु गुज़ारण लाइ न ॾिनी आहे। भले मूंखे निंड न अचे, भले कंपनी कहिड़ी बि सुठी छो न हुजे, मां वधि में वधि 3 ताईं कंहिंसां गॾु वेहंदो आहियां। सॼी राति त तुंहिंजो हक़ु आहे, कंहिं ॿिए खे कीअं ॾियां। ऐं उन राति चंडु ॾिसण जे बहाने केतिरी देरी वेठा हुआसीं। घर वारा आया, 2 मिंट वेही हलिया पिए विया। को बि आयो पिए त दूरबीनी तुंहिंजनि अखियुनि ते पिए आई। तो उन सां चंड जे गारनि ते पिए ॻाल्हायो ऐं परियां मूं ईअं ई ॾाकण ते वेठे पे उल्हेर जा पन पटिया। उन राति त सभु ॼण चंड जे कढ पइजी विया हुआ ऐं जेॾीमहिल अकेलायूं पिए मिलियूं त कीअं न मूं दूरबीनी तुंहिंजे अखियुनि तां लाहे पिए छॾी। चंड त ॾिसणु ॾिए न, तो खिल खिल में धड़के तौर पे चयो, मूंखे पंहिंजनि अखियुनि में ॾिसणु ॾे। अॼु त लाहे छो ईमान थो ख़राबु थियमि। तोखे वारनि खां झले पिए वरितुमि ऐं तो हर हर आहिस्तगीअ सां पाण खे छॾायो पिए। ज़रूरत एॾो जज़्बाती न थी, मुंहिंजे एॾो वेझो न अचु ऐं मां पाण जज़्बनि जे तपश खां घबराइजी तोखां खन पल लाइ परे पिए वियुमि। कुझु खन रखी तो बंदि मुठि खोले मूंखे सॾियो हो। ज़ोर अचे वठि। मां वेझो न आयो हुअमि, परियां ई पुछियो हुअमि, छा आहे? सोपारी ऐं सौंफ़, तूं खा न। मूं सख़्तीअ सां कंधु ॿिए तरफ़ फेरे पे छॾियो। उन महिल तूं अलाए छा हुईं, को चंड टुकुर, को आतिशीन पेकर, तो सवाइ खावां। तो मूं ॾांहुं ॾिसंदे ॾिसंदे कंधु झुकाए छॾियो हो। वेझो अचणु ॾींहुं न थी, बाक़ी सोपारी सौंफ़ खाराइण लाइ तकिड़ी आई, ईअं न? तो ॿारनि वांगुरु हाकार में कंधु लोॾियो हो ऐं मूंखे तुंहिंजे अंदाज़ ते खिल अची वई हुई। वेझो अची तुंहिंजे हथनि मां कुझु सोपारियूं ऐं सौंफ़ खणी मूं तुंहिंजे ॿिए हथ खे तेज़ीअ सां झले भिकूड़ियो हो। तो हथु न छॾायो हो, बसि ॿिए हथ में बचियल सोपारियूं फ़के दूरबीनीअ जे कारी राड ते प्रेसिंग कई हुई। ऐं उन महिल तुंहिंजो उहो वजूद, तुंहिंजी उहा ख़ुशबू ऐं उन हथ जो छुहाउ अॼु बि मूंखे चंड जे गारनि में झातियूं पाईंदे महसूसु थींदो आहे। हीअ मोहबतूं हूंदियूं बि त नंढियुनि नंढियुनि सुरकुनि जो मजमूओ आहिनि न? केॾियूं न मामूली ॻाल्हियूं केॾियूं न ख़ूबसूरत लॻंदियूं आहिनि। कुर्बतुनि में पोइ उहे मामूली लफ़्ज़ ऐं अदाऊं सॼी उमिरि जी स्क्रीन लाइ ॼणु सिनेमास्कोप ते थी वेंदियूं आहिनि। केॾो न विढ़ंदा हुआसीं ॿारनि जियां, हिक ॿिए खे हल्का धक हणणु, सोफ़नि जा कुशन वहाइणु ऐं वस पुॼे त भरी महफ़िल में को हिकु अधु जुमिलो आहिस्तगीअ सां चयल पर ॾांडनि जहिड़ो। पोइ जॾहिं हिक ॿिए खां सवाइ न सरंदी हुई त परची पवंदा हुआसीं, ईअं ई ॼणु हीर घुलणु न घुरे ख़ुशबू खां सवाइ। तो वारनि खे क्लिप छो हईं? खोले ई छो कोन? मुंहिंजी मर्ज़ी, मुंहिंजा वार आहिनि, तुंहिंजा त कोन्हनि। तो हेठें चप खे ॾंदनि में भिकूड़ियो हो। तुंहिंजे उन वारनि ते मुंहिंजो को हक़ु न आहे? मूंखे अलाए छो जूझकी अची वई हुई। न, तूं मूं ॾांहुं ॾिसंदे इनकार कयो हो ऐं मूं साह में अलाए छा हुरंदे महसूसु कयो हो। माठि करे कंधु ॿिए तरफ़ फेरे छॾियो हुअमि। अलाए केतिरा पल ईअं ई गुज़री विया हुआ। पोइ तो ई सॼो हो। ज़ुदा कंधु ईअं ई हुअमि। तूं केॾो न अजीब आहीं, हिकदमि चिड़ियो पवीं। ॿुध, हीउ सॼो वजूद ई जॾहिं तुंहिंजो आहे त रुॻो वारनि जे लाइ छो पियो पुछई? मूं कंधु वराए तो ॾांहुं ॾिठो, तुंहिंजनि अखियुनि में हल्को पाणी हो। मूंखे पंहिंजी नादानीअ ते पशेमानी हुई। ॿुध जाना, असीं मुहबतनि करण लाइ हा त कंदा आहियूं, पर पोइ पंहिंजनि महबूबाउनि सां सही डील करे कोन सघंदा आहियूं। मां बि शायदि ईअं ई थो कयां। यार, अॻु में कंहिंसां इश्क करण जो तजुर्बो कोन्हे न, उन करे मिड़ई तोखे उघरो थो लॻां। ओके, आई एम सॉरी। मूं हथ वधावा ऐं तो हथनि खे पंहिंजे हथनि में जकड़ियो हो। हूअं असां कुर्बतुनि जे हर पल खे मेण घुरंदा आहियूं। कुर्बतूं हूअं बि त
कंहिं परफ्यूम जे हुगा जा हूंदियूं आहिनि, न कंहिं वक़्त जे कपिड़े ते लॻियल जुदाईअ जे धोबीअ हथां धोपजण जूं मुंतज़र। असां ॿई बि त परे परे रहंदा हुआसीं न। पोइ जॾहिं कंहिं ईद ते या कंहिं कमकार जे सिलसिले में मिलंदा हुआसीं त कीअं न अंदर जो इंसानु मुरकी पवंदो हो। चइनी पासे ॼण ख़ुशबू हूंदी हुई, भरपूर पर हल्की। अॼु मौसम कहिड़ी न ख़ूबसूरत आहे। तो सवड़ छिके वेड़ींदे मारिया खे चयो हो, हा ॿाहिरि ककर आहिनि, ज़बरदस्त सीउ आहे ऐं घर में ज़बरदस्त बोरियत आहे। उन खां वधीक का ख़ूबसूरती हूंदी? इन टाइम पे पढ़ियो ऐं परियां हिक ॿिए हंध में वेड़जंदे सिड़जंदे मूं तोॾे निहारियो हो। तुंहिंजा गल तपिश करे अलाए कीअं थी विया हुआ। तुंहिंजा वार विहाणे ते पखिड़ियल हुआ ऐं हुन महिल ई मारिया रड़ कई हुई, अदाज़ोद कुझु ख़्यालु कयो, ईअं त न ॾिसो। आख़िर मां बि हिन ॻाल्हि करे खंघियो हो ऐं मां ॼण वाइड़ो थी वियो हुअमि। तो मथनि खां विहाणो कढी मारिया खे वहाए कढियो हो। छो भई, छा पे कयो मूं हिन ॾांहुं निहारियो। तव्हां आपा खे? हिन वरी जुमिलो कटियो हो। हा, छा पे कयो मूं तुंहिंजे आपा खे? मूं मुंहं जी पकाई कई हुई। अला, तव्हां ॿई केॾा न हो आहियो। सभिनी जे साम्हूं ई हिक ॿिए खे घुरींदा वतो। हिन टाइम जा पना तेज़ तेज़ उतलाया हुआ। बेवकूफ़, मूं रिसालो फुरे संदसि मथे में वहाए कढियो। नमना त दरअसल मूंखे इशारनि में सम्झायो पिए त अली बाबा जी फ्लाइंग सासर ऐं पिस्ता चांहि आंदी वञे। मारिया खे संभालण जी उहा हिक ई तरकीब हुई। न त वात फाटी हुई, अलाए छा छा चवे हा। सची? हिन दोॾा फाड़िया? हा जनाब। पोइ उथो न। हिन सवड़ छिकी हुई। पर हिकु प्रॉब्लम आहे। कहिड़ो? पैसा कोन्हनि। पोइ धूड़ चांहि ऐं सासर ईंदी। हिन मूं सुञायो हो। मूं वरी बाज़ी फिरंदे ॾिठी, हिकदमि ॻाल्हि मथे कयमि, अड़े न न, हिकु तरकीब ॿी बि आहे। आंटीअ खे वठी अचु त तूं ऐं आंटी, मां ऐं नमना तास था खेॾूं। जेको हाराए सो बिल भरे। चङो, मां आंटीअ खे वठी अचां। उहा वठण वई हुई त मूं तोखे सॾियो हो। ॿुध, तुंहिंजो इश्क मूंखे कंगलो करे छॾींदो। मूं चयोमांइ त अली बाबा जी ऑफर कर। न यार, हीअं था कयूं खणी त मां पतो थो फेरायां, भली भली आंटी ऐं मारिया भरीनि। पोइ तास खेॾंदे हज़ार चालाकियुनि जे बावजूद बि असां हाराए विया हुआसीं। पोइ त आंटी ऐं मारिया जहान खणी मथे ते खयो त अधु कलाक अंदरि बिल भरियो वञे। तो मूं ॾांहुं निहारियो हो। अञा खेॾ, हाणे छा थो थी सघे? कढ 20 रुपया। मां पैसा घुरिया हुआ, मूं वटि त कोन्हनि। त 60 मां ॾींदुमि छा? न त मूं ऑफर कई हुई। यार कुझु ई ॾे, खणी 20 रुपया खनि। सॉरी, मूं तुंहिंजा ताल कढिया हुआ। न कया हा उहा ऑफर त उहा मारिया अलाए छा छा बके आहे। यू आर नॉट ट्रू लवर, एरेंट यू? आई एम अ ट्रू बिज़नेसमैन। ठहियो, ठीकु आहे। उन ॾींहुं मूं उन बिल खे भरींदे तो ॾांहुं ॾिठो हो। तो सासर खाईंदे मारिया खे चयो हो, अॻे त एॾी मज़ेदार न हुई, अॼु मिड़ई सवादु वधी वियो अथसि। ऐं कुझु कलाकनि खां पोइ मूं पंहिंजे कोट जे खीसे में का शइ महसूसु कई। ॾिठमि उते 30 रुपया रखियल हुआ। ही 5 रुपया वठि। मूं नोट तोड़े वधायो। किथां आया? उन बिल मां बचिया हुआ। तूं रखी छॾ। अड़े वठि खणी, को तोखां पिना पियो छा? ॿियो न त वरी। तो परियां अमीअ खे ईंदे ॾिसी आहिस्ते उहो जुमिलो चई मैग खोले साम्हूं कयो हो ऐं मूं हुन महिल नोट तो वटि रखी खिसकण में ई आफ़ियत भाई हुई। उहे पल हूंदा बि त कनि नंबर लॻल थंभनि जा आहिनि। इंसानु कंहिं तेज़ीअ सां वेंदड़ ट्रेन जे मुसाफ़िर जियां अंदरां वेठो पियो ॻणींदो आहे। 1080, 8000, 1 ऐं अलाए छा छा। तोसां गॾु हूंदे मुंहिंजूं मुहबतुनि जे थंभनि जो को बि नंबर न हूंदो हो। पंहिंजो हथु त ॾे। तुंहिंजे साहेड़ीअ जे घरां राति जो घर मोटंदे मूं ऊंदहि में हलंदे तोखे ॾिठो हो। परियां रोड ते ॿरंदड़ स्ट्रीट लाइट कुझु डिम हुई। तो साॼो हथु वधायो। हीअ न, खाॿो ॾे।
मूं तुंहिंजो खाॿो हथु पंहिंजे साॼे हथ में जकड़े तोखे पंहिंजे वेझो आंदो हो, तो हथ खे हल्को लोॾियो हो, छॾाए न, ईअं ई रहणु ॾे। मां ॾाढो उदास हुउमि। उन राति जे सुबुह ते तोखे वापसि वञिणो हो। महसूसु कयुमि मां जे ईअं थी वियुसि त तोसां त अलाए कहिड़ी हालत हूंदी। तोॾे ॾिठुमि, तुंहिंजो कंधु झुकियलु हो। मूंसां गॾु हलंदे तुंहिंजो मथो मुंहिंजे कुल्हे खे पिए लॻो। मूं हुन महिल अंदर जे अज़ाबनि खे लिकाइणु चाहियो हो। नम आसमान ते ॾिठुमि, छा ॾिसां? लॻुमि तुंहिंजो लहजो कुझु भरियलु हो, मूंखां ॻाल्हायो न पियो थियो। ज़ोर करे पिए ॼणु लफ़्ज़ कढियमि। उते टेड़ू ॾिस, सदियुनि खां ईअं ई आहे। हिकु हंधि बीठल, उन में 3 तारा आहिनि, न साॼे पासे वारा, न साॼे पासे वारो तूं आहीं ऐं खाॿे पासे वारो मां, ऐं विच में जेको तारो आहे न, सो तुंहिंजो मुंहिंजो प्यारु आहे। कंहिं जुल्द जियां ॿिनि थुल्हनि वर्कनि में मुहबत जे विकिरियल पननि खे ॻंढींदड़ तो कुझु न कुझु हो, माठ करे साण हलंदी रही हुईं। मूं तोसां हुन राति बेहदि ॻाल्हायो हो। तो केॾी महिल मुंहिंजनि चरियुनि ॻाल्हियुनि ते मुरकियो पिए त केॾी महिल उदास पए तीअं। ऐं मोट महिल गेट वटि ईंदे मूं तोखे ॿाहुनि खां झले बीहारियो हो, तर्स अंदरि न हल। छो? मूंखे पाण ॾिसणु ॾे। अंदरि हलंदीअ त वरी घर वारनि वटि फासी वेंदासीं। चङो, ॾिस मूंखे। तो कुझु चिड़ मां चयो हो, ऐं मूं महसूसु कयो हो त ईंदड़ जुदाईअ जा अहसास तोखे ॾंगे रहिया आहिनि, ऐं तो मूंखां जल्दी अलॻि थियणु थे चाहियो। उन महिल मूंखे को अहसासु कोन हो त घिटीअ में केरु थो अचे, केरु पियो वञे। मूं तोखे गेट पिलर जे भरिसां बीहारे तुंहिंजे पेशानीअ जे विच ते वारनि शुरू थियण वारी जॻह ते चुमियो हो। तुंहिंजनि अखियुनि में हल्को पाणी हो। ऐं पोइ घर अची जॾहिं राति जो देरि ताईं सॼे घर वारा कचहरीअ में लॻल हुआ, त मूं सभिनी जे विच में वेहंदे तोखे केॾी महिल टेॾी अखि सां ॾिठो थे। तुंहिंजे वजूद में ॼणु का बर्फ़ ते थींदड़ स्केटिंग थींदी हुजे, रगड़जंदड़, टिणिगूं कढंदड़। ॿिए ॾींहुं सुबुह जो मूं तोखे ट्रेन में विहारे दरीअ खां अची मारिया खां पुछियो हो, कोक हलंदी? शौक़ सां हिन ॾंद टेड़िया हुआ। तूं छा पीअंदीअं? तोखां पुछियुमि। एपिल। अमां जी मूंखे ख़बर हुई त पेप्सी पीअंदी हुई। बोतलूं आंदमि त मारिया अखि बचाए हिकु एपिल खणी वरिती। पोइ तो ऐं मूं वटि हिकु एपिल ऐं हिकु कोक बची हुई। कुझु पल रखी, कुझु ढुक भरे तो कोक मूंखां वरिती हुई, ऐं जंहिं महिल मूं अधु पीतल एपिल मां ढुक पे भरियो त परियां अमां खे मारिया चवंदे असां ॾांहुं निहारियो। अमां के माण्हू हूंदा आहिनि न, तन जे बोतलुनि में बि हिकु जहिड़ी चॉइस हूंदी आहे। उन में बि हिक ॿिए खां सवाइ कोन सरेनि। हू मुंहिंजी साहेड़ी आहे न, नज़मा। हू अलाए कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में लॻी वई हुई, ऐं मूं अखि बचाए तुंहिंजे मुंहं में निहारियो हो, ऐं तुंहिंजे मुंहं ते उन महिल अलाए छा हो, का इंडलट, का रंग रेखा। ऐं पोइ मूंखे ख़बर पई हुई त उहा एपिल तो उन करे घुराई हुई जो तोखे ख़बर हुई त मां उन खां सवाइ का ॿी बोतल न पीअंदो आहियां। हिननि मुहबतुनि में इंसान वटि का शइ पंहिंजी बचंदी बि त नाहे न। नम इंसानु सॼो कंहिं रंग में रंगजी वेंदो आहे। तिखो रंग, पको, न लहंदड़। उन रंग में रंगजण खां पोइ अॻु जा सभई ख़राबु तोड़े सुठा चिट मिटिजी वेंदा आहिनि। पोइ बसि हिकु ई रंग बचंदो आहे, चढ़ियल, ऐं इंसानु उन रंग जहिड़ो ई थी वेंदो आहे, ॼणु अॻु अलाए अहिड़ो ई हो। ॿुध छा आहे? तो न्यूज़ वीक ते झुकीअ जवाबु ॾिनो हो। दरीअ ते वेठे तो अलाए घणी देरि खां वेठे बबल गम चॿाड़ियो ऐं रिसालो वेठे पढ़ियो हुई। अॼु खां वठी तुंहिंजा बबल्स बंदि। अला न, तो किताबु बंदि करे मूं ॾांहुं निहारियो। जी जनाब, बिल्कुलु बंदि। ऐं उन सां गॾु जेको तूं सॼो ॾींहुं मेंह वांगुरु सौंफ सोपारीअ जो इश्तिहार लॻी पई हूंदी आहीं न, उहे बि ख़तमु। न न न, तो नंढड़े ॿार वांगुरु रिंगट कयो हो। नमना, जे मां पंहिंजे
फ्यूचर वाइफ खे कैंसर्स ॾिसणु नथो घुरां। अला ज़ोर केॾो बेहया आहीं, किनियूं ॻाल्हियूं न कंदो कर। तूं कुझु शर्माइजी वई हुईं, किनियूं ॻाल्हियूं त थींदियूं जेकॾहिं तो बबल्स ऐं सोपारियूं न छॾियूं। ॾिस ज़ोर, अहिड़ो सख़्तु आर्डर न इशू कर, मूंखे तंग थी अहिड़ो क़दम खणो थो पए। हूअं न त तूं मुड़ंदीअ न। मां मुकावड़ वारी एक्टिंग कंदे फ़ख़्रु ॾेखारियो हो। ॿुध, घटि में घटि का क्वालिटी त छॾ न। तो लीलायो हो। चङो, हीअं था कयूं, बबल्स बंदि, सोपारी हिकु रोज़ु, ठीकु आहे? ॿ पुड़ियूं रोज़ु न, हिक खां वधीक बिल्कुलु न। भला अॼु त हाणे ॾींहं में आख़िरी भेरो त दिलि खोले खाई वठां। हा, अॼु जाम। मां टप ॾेई बाज़ार ॾांहुं भॻो हुउमि। वठी घर आयुमि त तूं दादा सां गॾु वेठी हुईं। मां माठि करे अंदरि अची वेठो हुउमि। दादा पलंग ते लेटियलु हो, मुंहुं तो तरफ़ ऐं पुठी मूं तरफ़ हुअसि। तूं मथो ढकियो ॾाढे आराम सां कुर्सीअ ते टेक ॾियो वेठी हुन सां ॻाल्हियूं कयूं। मूं माठि करे वेठे सभु रंग जा पना उथलाया, कुझु पल रखी। जॾहिं दादा वरी किताबु पढ़णु लॻो त तो इशारे सां पुछा कई, आंदई? मूं कंधु लोॾियो हो, हा। तो वरी इशारो कयो, ॾे न। सोचुमि कीअं ॾियां। किताबु खोले विच में विझी तोखां पुछियुमि, नमना, तो ही संबरंग में झिरक झिरकीअ वारो लतीफ़ो पढ़ियो आहे? न, मूं त संबरंग ॾिठो ई कोन्हे, ॾेखार त। ऐं मूं किताबु हाणे तुंहिंजे कच्छ में रखियो हो। ऐं उन महिल दादा मथां हली आयो। ॾिसां त कहिड़ो लतीफ़ो आहे। ऐं मूंखे उन महिल पंहिंजे बेवकूफ़ीअ ते कावड़ आई हुई। किताबु खोलियो हुअमि त बि ग़लति जाइ तां, ऐं पननि ते रुॻियूं कहाणियूं हुयूं। तो हिकदमि किताबु पासे खां झटिकियो हो। सोपारियूं ऐं सौंफ़ उते रए जे ओट में किरी पिया ऐं तो हिकदमि पना उथलाइणु शुरू कया। अलाए केॾांहुं वियो ज़ोर, ही ॻोल्हे त ॾे तो वारो लतीफ़ो। तो पंहिंजी जान छॾाई रए जो पलव वेढ़े सोपारियूं लिकाए ॿाहिरि जी राह वरिती हुई ऐं मूंखे उन किताब मां लतीफ़ा ॻोल्हणा पिया हुआ। ऐं अॼु अज़ाबनि जी अणखुट सिलसिलनि मां लंघंदे मुंहिंजे चओ तरफ़ ॼण हवाउनि जा घूघट हुजनि, को तूफ़ान, का वाच, को बकरार मींहुं। उते वतन में उतर ओभर जे कुंड वटि मींहुं चढ़ंदो हूंदो त अॼु बि माण्हू उनखे बकरार चवंदा हूंदा न। उते तुंहिंजे घर जे अङण ते ईअं ई सावण लहंदो हूंदो ऐं पोइ वसंदड़ मींहं में पंहिंजे घर जे कंहिं कुंड में वेहंदे तो पंहिंजे खाॿे हथ जे पुठ ते पंहिंजा चप रखिया हूंदा। उन्हनि अहसासनि सां त मां जिते बि हूंदुमि ईअं ई कयो हूंदुमि। नम स्वीटी, हिकु कमु त कर। तो उन महिल नेटिंग पे कई, कंहिं स्वेटर जो बॉर्डर पे ठाहियई। छा खपई, चांहि या काफ़ी? तो हथु रोकियो हो। मां जेसीं ताईं कुझु कुछां तो दरीअ जे ॿाहिरां नज़र विझी परियां ईंदड़ ककरनि ऐं झुड़ाले ख़ूबसूरत मौसम खे ॾिसी चयो हो, पक काफ़ी पीअंदे? न, मां तोसां कचहरी करणु थो करां। मूं ॻाल्हि बदिलाई हुई, जेतोणीकि आयो काफ़ी पीअणु हुउमि। न जनाब, हींअर न, मां हिन महिल सख़्तु मसरूफ़ आहियां। ॾिसी नथो शाम ताईं बॉर्डर ठाहे अम्मा खे ॾियणो आहे, स्वेटर पूरे करण लाइ। ॿुध, तोखे 10 ॾींहं त आहे उनखे बॉर्डर खे पूरो कंदे, अञा नथो ठहे। थोरी सुस्तु आहियां न। तो पंहिंजे मख़सूस अंदाज़ सां हेठियूं चप भीकूड़े मुरकियो हो। तो में कमु उहो हो त मूंखे ईंदड़ सियारे लाइ नासी रंग जो हिकु ज़बरदस्त क़िस्म जो स्वेटर खपे। ऐं जनाब, उहो तुंहिंजनि हथनि जो हूंदो। उहे चतियूं लॻल स्वेटर मां कोन पाईंदुमि। बॉर्डर तुंहिंजो ठहियलु, नमूनो कंहिं ॿिए जो। सॉरी, मां न ठाहींदमि। छो? मूंखे इनकार ते तइजुब थियो हो ऐं उन महिल तो पंहिंजनि आदतुनि जियां हल्कड़ी आवाज़ में उचारियो हो, तुंहिंजो स्वेटर ठाहींदमि न ज़ोरद, त हिकु ॾींहं में ई ठही वेंदो। पोइ ही जे घर जे स्वेटर जो रुॻो बॉर्डर ई 10 ॾींहंनि में थो ठहे त घर वारा छा चवंदा? थोरी खणी ढिले कजांइ।
मूंखां कोन थींदी। तूं मुर्कियो हो। उन महिल ॿाहिरि जे मौसम जी ख़ूबसूरतीअ खां वधीक असांजे अंदर जी सूंहं हुई। तोॾे निहारींदे चयो हुउमि, तूं अहिड़ियूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं न कंदी कर। मां जॾहिं हितां वेंदो आहियां न त पोइ कलाक वेठो ॻणींदो आहियां, पहिरीं कलाक, पोइ ॾींहं, पोइ महीना, जेसीं ताईं तोखे वरी न ॾिसां। तो बाड ठाहिणु छॾे ॾिनो हो। नेटिंग ईअं ई कच्छ में रखी तो मुंहिंजूं ॻाल्हियूं गौर सां पिए ॿुधियूं। उन महिल उहे आदर्शी पल बि अजीब हुआ। तो हिकदमि ॻाल्हायो हो। तूं कलाकनि खे ॾिसंदो आहीं ऐं मां मिंटनि खां शुरू कंदी आहियां। तूं ॾाढी बोल्ड आहीं। मां पंहिंजे घर वारनि जे विच में वेही दुनिया जे हर मौज़ूअ ते ॻाल्हाए सघंदी आहियां, पर जंहिं बि वक़्तु तुंहिंजो तज़किरो थींदो आहे त ख़बर न आहे छो मुंहिंजी ज़ुबान ई न हलंदी आहे। उहो सभु मुंहिंजनि मोहबतुनि जो करश्मो आहे। चरी छोकिरी, कॾहिं अंजाम सोचियो अथई एॾियुनि वॾियुनि दावाउनि जो? ख़ुदा अंजाम खे ख़ूबसूरत कंदो नमना। जे जज़्बात शदीद हुजनि न त मोहबत ज़रूरु मिलंदी आहे। अॼु खां हिकु कमु कजांइ। सुम्हण खां पहिरीं पंहिंजे खाॿे हथ जे पुठ ते हिकु किस करे छॾिजांइ। मां हुजां न हुजां, भले कंहिंजो बि साथ हुजई, उहो कमु ज़रूरु कजांइ। ऐं तो हाकार में कंधु लोॾियो हो, पर पोइ अलाए किथां छणियल ढेर सारनि पननि साए गाह वारे छॿर खे ढके विधो, अहिड़ी तरह जो ज़रो बि त साओ न पियो नज़र आयो। बसि सावाण ऐं पीलाण मिक्स थी वई। मूंखां सभु कुझु खसिजी वियो। तूं, तुंहिंजो साथ ऐं रफ़ाक़तूं, ऐं पोइ जंहिं शइ खां ॾिनल हुअमि साई थी हुई। मां तुंहिंजो कज़न हुउमि त माउ तरफ़ां, ऐं तुंहिंजो पीउ ॿी ज़ात में ॾियण जो क़ाइल न हो। माण्हू मिलंदा आहिनि सफ़र दौरान, वाक़फ़ियतूं थींदियूं आहिनि। एड्रेसुनि जी ॾे वठि खां पोइ जुदा थियण महिल मोकिलाए त सघिबो आहे न। मां त तोखां मोकिलाए बि न सघियुमि। हिकदमि सभु कुझु थी वियो, कुझु बि त बाक़ी न रहियो। न्याज़ पवण जे सिटुंजियां यार, उन जो बि को बि सबबु हूंदो। मुंहिंजे मुर्कणु सफ़ा छॾियो आहे। ऐं पोइ मुंदुनि वेल तुंहिंजी शादीअ जे साल खनि खां पोइ जॾहिं हिकु भेरे ओचितो मिलिया हुआसीं त कीअं न आंटीअ कुझु जुमिला चया हुआ। अड़े, तूं बिना अॻु कीअं नमना तोबा अॻु कीअं न नमना ऐं ज़ोद ताश ते झेड़ा कंदा हुआ, ऐं हिकु भेरे त बिल भरींदे रोण हारका बि थी विया हुआ। तोबा तोबा, उहो बि कहिड़ो ज़मानो हो। ज़ोर पुट, चुप चुप छो आहे? सभु कुझु ई त साॻियो आहे। अजायो पियो नमना खां फिको थिए। पणिजी वई आहे त छा थियो, हिते त उहा ई साॻी आहे। आ मारिया, खणी आ तास त अॼु थी वञे। ऐं मूं फिकी मुर्कंदे तो ॾांहुं निहारियो हो। तूं केॾी न बदिलजी वई हुईं। सॼी शोखी ख़तमु थी वई हुई, ॼण को मोथ हुजी, को मुर्कंदड़ बेजान मुजस्मो। तव्हां अकेला आया आहियो? इरशाद न आयो छा? मूं तुंहिंजे मुड़ुस जे बारे में पुछियो हो, तूं तड़पी वई हुईं। सम्झुमि तव्हांजो इस्तेमालु न वणियो अथई, पर हाणे त सभु जुमिला तव्हां सां ई शुरू करिणो आहे। तूं जो त वक़्तु ई गुज़री वियो हो। न कुझु कमु हुअनि। वरी बि उहा चुप। अॼु त खिलाईंदड़ वात फाटी मारिया बि चुप हुई। वक़्तु हिकदमि जेको वर ॾिनो हो सो ॾाढो ओचितो हो, ऐं मुंहिंजे वजूद जी सवारी उन ते अञा पाण संभाले न सघी हुई। आ मारिया, मूं मारिया खे साम्हूं वेहण लाइ चयो। छो, मूंसां न वेहंदा? तो पुछियो हो। भले भले। अॼु मिड़ई ज़ोद कुझु शर्माए पियो। शादीअ खां पोइ पहिरियों भेरो तोसां मिलियो आहे न? न आंटी, अहिड़ी त का ॻाल्हि कान्हे। मूं पता विराइण शुरू कया हुआ। हाराइण वारे ते अली बाबा जो बिल, तो मुर्कंदे चयो हो। उहा हिकु मुर्क मुंहिंजे वजूद जो मुर्क हुई। जुदाईअ जा अज़ाब केतिरा बि गहरा छो न हुजनि, कुर्बतुनि जी तुच्छ जेतिरे वजूद खे बि विसाराए न सघंदा आहिनि। उन बाज़ीअ ऐं हिन में केॾो न फ़र्क़ु हो। असां खेॾियासीं त पए पर बेदिलिया। अॼु त खबूट करे तोॾे सुठा पता कीअं उछलायां हा।
तुंहिंजे हथनि खे पता ॾियण महिल ॾेई कीअं दॿायां हा, ऐं हिकु बाज़ी खटी तुंहिंजनि हथनि ते हथ कीअं रखां हा। उन हथ जी मेहंदी त कंहिं ॿिए नाले जी हुई ऐं रांदि खेॾी तो चयो हो पाण अॼु बि हाराए वियासीं। मां चांहि ऐं सासर वठी अचां, पैसा त खणो। न न मां वठी अचां। न बाबा ईअं कीअं, ॿई अधो अधु कयो। आंटीअ मथां बि फ़ैसिलो कयो हो ऐं तो पर्स ॾेई चयो हो इन में साइड पॉकेट में जेके 5 रुपया पिया आहिनि उहे न खणिजो। मूं साइड पॉकेट मां उहो नोट कढी पुछियो हो, ही न खणां? हा, उहो तो गीत ॾिनी हुई। ऐं मूं नोट रखी पर्स बंदि करे छॾियो हो। उन नोट खे मां न सुञाणा हा त ॿियो केरु सुञाणे हा। उन मां त 2 साल पहिरीं जे मौसम ऐं कुर्बतुनि जी ख़ुशबू पिए आई। पोइ तोखां जुदा थियुमि त ख़बर अथई कीअं हुउमि? कंहिं फिटल कपिड़नि जी आं, धड़ग धड़ग। मां आदर्शी इंसानु मुरकंदड़ पलनि जो फ्लेवर किथां विसारे सघां हा। हेॾां हलियो आयुमि ऐं इतफ़ाक़ त ॾिस न, घर वरितुमि त बि अहिड़ो ई ख़्वाबनि जो मोह। सोचियुमि घर मिलियो बि आहे त कॾहिं, जॾहिं घर धयाणी कान्हे। पोइ आसिया ऐं मोसू मुंहिंजे हयातीअ में आया। मोसू कॾहिं कॾहिं पुछंदो हो, पिया मम कंहिं जहिड़ी हुई? मां मुर्की हुन जी ॻाल्हि टारे वेंदो हुउमि। या कॾहिं तोखे डिस्क्राइब कंदे कंदे जॾहिं ओचितो चप खाॿे हथ जे पुठ ते पहुचंदा हुआ त उहो हमेशह पुछंदो हो, पिया तव्हां उहो एक्शन छो हणंदा आहियो? मां छा चवां, हिते ॼाओ निपुणो आहे। तॾहिं बि मूं भरपूर कोशिशि कई आहे खेसि सिंधी अचे ऐं पोइ उन्हनि पलनि में असां तुंहिंजूं घणियूं ई ॻाल्हियूं कंदा आहियूं। ख़याली अलाए कहिड़ा कूड़ बदूड़ ऐं नम जाना केॾी न अजब जहिड़ी ॻाल्हि आहे। दादा निसार खे जॾहिं मां आसिया जे शादीअ जो लिखियो हो त हुन मोट में जेकी लिखियो सो छा न हो। उन ख़त में हिकु पैरा हुई, वरनि खां पोइ मूं लाइ तुंहिंजी का ख़ुशबू। काल्ह नमना आई हुई, चवे पई हीउ ज़रो कहिड़ो न अजीब निकितो। हेॾा वरिया थी विया, जीअं स्विट्ज़रलैंड वियो त अखर न लिखियाईं ऐं लिखियाईं त बि छा, धीअ जे शादीअ जो। चयोसि त ज़ाल जा फ़ोटो त मोकिले, ॾिसूं कीअं आहे उन जी फैमिली। ख़त लिखण महिल दादा लिखियो त तूं उठ वेठल हुईं। ओ ख़ुदा, हिननि पननि खे तो ॾिठो हूंदो, ही लफ़्ज़ तो पढ़िया हूंदा। ऐं नमना मुंहिंजे वजूद खे उन्हनि सिटुनि ॾंगे विधो आहे। हिन महिल तुंहिंजो तसवुरु मूं साम्हूं आहे। कनि ॿारनि जे माउ, कुझु थुल्हे कुझु अजीब वारनि में अछियूं तारूं, हथनि में हल्का गुंज। तोखे ॾिठे बि त 30 वरिया थिया आहिनि। मां 50 जे सरहद में घिड़ी चुको आहियां। उमिरि जी अधु सदीअ जो 1 क्वार्टर तोसां गॾु गुज़ारियल आहे ऐं 3 तोखां अलॻि। ऐं अॼु सोचियां पियो, नमना तो उहा ॻाल्हि कीअं कई, कीअं चई? हुतां जॾहिं हलियो हो त आख़िरी कमु ख़बर अथई मूं कहिड़ो कयो हो? मूं उन गेट पिलर खे चुमियो हो जिते तोखे उन राति बीहारे तुंहिंजे वारनि खे छुयो हुअमि। ऐं नम जे अॼु 30 सालनि गुज़रण खां पोइ बि न अॼु ताईं च्यूंगम चखियो आहे ऐं न सोपारी, न कॾहिं पंहिंजे औलाद खे वारनि ते चुमियो आहे ऐं न ई कॾहिं खेनि खाॿे हथ खां झलियो आहे। न कॾहिं एपल खां सवाइ कुझु पीतो आहे। उहो हथु, उहा ज़ाती निस्बत त तोसां आहे। मां त अॼु बि 30 सालनि खां पोइ बि सुम्हण खां पहिरीं पंहिंजे खाॿे हथ जी पुठ खे ज़रूरु चुमंदो आहियां। कॾहिं कॾहिं जॾहिं निंड न ईंदी अथमि त पोइ अहसासु थींदो अथमि त अॼु किस कोन कयो अथमि। कंदो आहियां त निंड ईंदी आहे। ॿुधाए छा उहा सॼी तपस्या रख हुई? न, बिल्कुलु न। तूं जेकॾहिं 5 जो नोट रखी सघीं थी त मां बि उहे सभु करे सघां थो। उहो ई त मुहबतुनि जो महराज आहे। जाना तो ज़ाल जे फ़ोटोअ जे लाइ चयो आहे, मां किथां मोकिलियां? आसिया ऐं मोसू त हितां हथु कयल आहिनि। हिते हिकु सिंधी ज़ाल मुड़ुसु हुआ, हादसे में मरी विया। उन्हनि जो औलाद मूं खयो। तो कीअं चयो त मूं शादी कई हूंदी? नमना मुहबतूं ओलंपिक जे मशल जा हूंदियूं आहिनि। सेलिब्रेशन किथे बि थिए
चिणग ओलंपियाड मां ई ईंदी आहे। नम जे मां किथे बि हुजां तुंहिंजो आं। एॾो एक्सट्रीमिस्ट हुउमि, ॿी औरत खे पंहिंजो वजूद कीअं ॾियां हा। हीउ ज़ोदल ई आहे, हो ऐं रहंदो त रुॻो नमना जो, पोइ भली संग हुजे या बिन। मूंखे लॻे थो ॼण मूं को स्वेटर पातो हुजे तुंहिंजे हथनि जो ठहियलु, ऐं ॼण उनजो बॉर्डर ऐं नमूनो हिक ई ॾींहं में मुकमिल थी विया हुजनि, ऐं ॼण मूं तोखां अलॻि 30 साल गुज़ारिया ई न हुजनि।